दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मिराली जो एल्बम आहे 54। हिन एल्बम में सुठी शाइरी आहे, बहितरीनु शाइरी आहे। ऐं हिन एल्बम खां जेको अॻु में एल्बम रखियोसीं 53, उन में शाइरी एॾी ख़ासि न हुई। हिन में शाइरी सुठी आहे, सुठा गीत आहिनि। ऐं हिन में कहिड़ो गीत ॿुधायां तव्हांखे जेको सुठो हुजे, पर सभु भला आहिनि। हिन त ग़रीब जो हाल सॼण तोखे मालूम आहे। हिन में चवत दर्द भरी चवत आहे। मूंखे ॾाढो पसंदि आहे इहो गीत। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिलु कंदासीं। ऐं उन खां पहिरियों अव्हांखे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधायो वेंदो त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं एल्बम कहिड़े साल में आयो आहे। पहिरियों कमेंट्स कयो आहे आशिक़ अमन सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम। वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर खोड़ सारियूं दिलूं। अठों बादशाह अमन सोलंकी लिखियो आहे भाउ ग्रेड एल्बम 53। ऐं उन खां पोइ कमेंट्स आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे आल सॉन्ग सुपर हिट। हमीर अली खान लिखियो आहे भाई साथ में सॉन्ग अपलोड करो। आशिक़ अमन सोलंकी लिखियो आहे नाइस एल्बम। अदा रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, असां गीत कोई बि शामिलु न कयो आहे हिननि में। उन खां पोइ आहे शहबान सोलंकी वरी लिखियो आहे नाइस वीडियो वहीद भाउ वेरी नाइस वीडियो। सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस वीडियो, वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब। ऐं उन खां पोइ आशिक़ अमन सोलंकी भाउ लिखियो आहे ख़ैर मुबारक। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे ज़बरदस्त अदा, वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब। अव्हां वीडियो ॾिसो पिया, कमेंट्स कयो पिया, दिलि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हाणे हलंदासीं हिन जे एल्बम जे गीतनि ॾे। त पहिरियों गीत आहे ग़ुलाम क़ादिर घायल जो। गीत जा ॿोल आहिनि चोॾींहं जो चंड आ मुंहिंजो दिलि बर सफ़ा। उन खां पोइ आहे सिराज शाह जी शाइरी आहे हीर थधिड़ी घोली आहे मुंद प्यार जी। उन खां पोइ आहे कासिर नवाज़ शाह जी शाइरी आहे तमामु बहितरीनु। हथ हथ में ॾेई हल उपिरी प्यार करण जी मौसम आई। उन खां पोइ वही धकड़े जो गीत आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई अची मिल यार तूं मूं सां। उन खां पोइ आहे गीत ज़बरदस्त गीत आहे उर्दू महबूब तेरी जुल्फ़ों की कसम। ऐं उन खां पोइ सचल सरमस्त जी तमामु नायाब बहितरीनु शाइरी हिन त ग़रीब जो हाल सॼण तोखे मालूम आहे, तमामु बहितरीनु। ऐं उन खां पोइ आहे रस्ता ॾिसी थो रूह रिझायां। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी शाइरी आहे मूंखां विछड़ी वञण वारा हाणे ॾुख थींदो हूंदई। तमामु बहितरीनु ज़बरदस्त शाइरी आहे इहा। उन खां पोइ वही धकड़े जो कलाम आहे कंहिंखे मारे आए कंहिंखे गारे आए। उन खां पोइ आख़िरी जेको गीत आहे अख़्तियार शाह जो, तमामु बहितरीनु असां दरवेशनि जी दुआ अथई सदा ख़ुशि हूंदे पिरी। एल्बम कंप्लीट थी चुको आहे दोस्तों। अव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं ज़रूरी ॻाल्हि कुझु मास्टर मंदूर जा पोस्टर कोन आहिनि, इन करे आउं वीडियो कोन ठाहियो। उन जे करे माज़रत आहे, बाक़ी कोशिशि में लॻा पिया आहियूं। 11 ऐं 12 एल्बम जो कवर न आहे, कवर मिली वियो इंशाल्लाह तमामु जल्द वीडियो ठाहींदासीं। ऐं जीअं दोस्त वटि आहिनि कवर त उहो इनायत करे, मां स्क्रीन ते नंबर ॾियां थो, मुंहिंजे व्हाट्सअप ते मोकिले, वॾी महिरबानी थींदी उन दोस्त जी। हीअ मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे स्क्रीन ते, जंहिंमें दोस्त वटि हुजनि त उहो महिरबानी करे व्हाट्सअप ते मोकिले मुंॾे।